अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। बेबरकतिन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अफ़ज़ल सलवातिका अला असअदि मख़लूक़ातिका सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन कुल्लमा ज़करक ज़ाकिरून व गफ़ल अन ज़िक्रिहिल गाफ़िलून। ला इलाहा इल्लल्लाह। परे परे जेके वेठा आहियो वेझा वेझा वियो, महिरबानी कयो। इंशाअल्लाह ताला जमायत हेॾो वेंदी, साईं वॾा वेंदा तव्हांखे ज़ियारत कराईंदा। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सय्यिदनल हुसैन सय्यिदश शुहदा। वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही सय्यिदिना व शफीइना व नबिय्यिना मुहम्मदिन सय्यिदिल मुरसलीन वल अंबिया व अला आलिहिल अत्क़िया व अस्हाबिहिल अस्फ़िया। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतह्हिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी, तुझे उससे इतना हसद है क्यों। जो नबी के आँख का नूर है, जो अली के दिल का करार है। कभी पूछ अपने ज़मीर से, कभी देख अपने ख़मीर में। जो मिट गया वो यजीद था, जो न मिट सका वो हुसैन है। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रसूल अल्लाह व
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जमात घणिया पर अलाए कहिड़े फिक्र में वेठा आहियो त परेशान गमगीन सभई माशाअल्लाह हेॾी जमात आहे। सलाह शरीफ़ पढ़ो त मुल्क वॼी वञे। हाणे तव्हां पढ़ो त मां ॿुधां त पढ़ो पिया आहियां। चुप जो रोज़ो रखियो वेठा आहियो। सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत ऐं एहतराम जी काबिल उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम अजोकी हीअ रूहानी मजलिस जंहिंमें अल्लाह ताला साईं तव्हांखे अचण जी तौफ़ीक़ ॾिनी। ओठ मुक़ीम दाहिरी जे इलाइक़े वारनि जे ताउन सां काफ़ी सालनि खां वठी करे हीअ महफ़िल जारी ऐं सारी आहे। दिली दुआ आहे अल्लाह ताला हिन महफ़िल खे ता क़यामे क़यामत जारी ऐं सारी रखे। मूंखां पहिरियां तव्हां ॾाढियूं सुहिणियूं तक़रीरूं ॿुधियूं। असांजे इलाइक़े जो अज़ीम आलिमा हाफ़िज़ा प्रोफेसर डॉक्टर हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद डाहिरी उन भी तहकीकी अंदाज में मुहक्किकाना अंदाज में तव्हांखे इहो समझायो त अहल बैत ऐं सहाबी पाण में इन्हनि जूं मिठियूं माइटियूं दोस्तियूं रिश्तेदारी पाण में इन्हनि जी हुई। बाद में कुछ माण्हू अहिड़ा आया जेके माण्हुनि खे बरगलाइण लाइ इहो चवनि पिया त बाबा हे अहल बैत ऐं नबी जा सहाबी पाण में विढ़ियल आहिनि, पाण में मिठियूं माइटियूं। साईं हाफ़िज़ साहब जन तव्हांखे ॿुधायो सुहिणी तक़रीर फरमायूं। असांजे काज़ी अहमद जो अज़ीम मुबल्लिग़ हज़रत अल्लामा मौलाना साईं हाफ़िज़ क़ारी अब्दुर्रहमान क़ादरी उन बि पुरजोश अंदाज में तव्हांखे तक़रीर ॿुधाई। मौलाना मोहम्मद मंठार सुमरे बि अरबी में तक़रीर ॿुधायव। मौलाना अब्दुल्ला कब बटरी लफ्ज़ फारसी में चया नात खानी थिया। मां भी इंशाअल्लाह ताला लंबी या डिघी तकरीर न मुख्तसर टाइम में कुछ गालियों जैसी ताईं इंशाअल्लाह साईं बची वेंदा तव्हांखे पंहिंजी ज़ियारत कराईंदा। कुरान शरीफ मां जेके प्यारा अल्फाज मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो, सभई गौर सां अल्लाह जो कुरान ॿुधो। अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। हाथ मथे खणी चो सुभान अल्लाह। अल्लाह चयो त अल्लाह इरादो थो करे तात अव्हां खां ओ नबी जा घर वारो हर किस्म जी पलीती परे करे अव्हां के खूब पाक बनाई। इते वयुतहिरकुम तत्हीरन तहर युतहिरु तत्हीरन फहुव मुतहिरुन वतुहिर युतहरु तत्हीरन फदाक मुतहरुन। इहो तफ़ईल जो बाबा पहिरियां फेल आयो, फेल खां बाद में जॾहिं मस्तर अचे अरबी नहव में उनखे चइबो आहे मफ़ूल मुतलक़। ऐं मफ़ूल मुतलक़ जो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे
काफिया वगैरह में आए त वक़द यकून लित्ताकीद इहो मफूल मुतलक ईंदो आहे ताकीद जी माना ॼण जी ला। अल्लाह ताला फरमायो मता अहल बेत जी अज़मत खे शान खे मकाम खे इज्जत खे रफ़ात खे बुलंदी खे ॾिसी करे केर ईअं समझे वयुतहिरकुम बस पाकाई मिलण फरमाई न न न न न न वयुतहिरकुम तत्हीरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खूब पाक बनाई। अल्लाह अल्लाह कितना है बाला बयानी अहल बैत। नाल बेचारा सुभान अल्लाह पे चवने अब शाबस तहां खां लाए छो न थी सुभान अल्लाह पुजी हथ त मथे खणी चो मदीने वञो सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह कितना है बाला बयानी सब चो आया हो तो पूछो अल्लाह अल्लाह कितना है बाला बयानी अहल बैत। मुस्तफा का मदह खां है मदह खानी अरे उनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान आये तत्हीर से जाहिर है शान अहल बैत। हक्को हक्को सुभान अल्लाह। अहल बैत या कुल्लिया मंतक जे लिहाज सां इन जे हेठां घणा अफराद अचनि था। शीयन ते खुदा जी मार पए उहे शिया था चवनि अदा न बस नबी साईं जा बचड़ा इमाम हसन हुसैन ए चंद अफराद अहल बैत में हन। ऐं वरी वहाबी था चवनि न बाबा हसन हुसैन बिन अली शेरे खुदा बिन पर सुन्नियो तहां जो अकीदो अल्लाह जे हबीब करीम जे रस्ते वारो अकीदो आ। अल्लामा फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह तफसीर कबीर में इन आयत जे हेठां तो लिखे अहल बैत केरन यो लफ्ज़ तवी बुधो पिया अहल बैत अहल बैत अहल बैत अहल बैत आहिन केर फरमाई हम औलादुहु व अज़वाजुहु ए नबी जा औलाद ज़ालू मुस्तफा जूं घर वारियूं चइजा नबी जूं घर वारियूं अहल बैत हन। औलाद अहल बैत में इमाम राजी तो चवे वल हसन वल हुसैन इमाम हसन इमाम हुसैन व अली मिनहुम अली मुर्तज़ा इन्हन में या नतीजो ही नितो त अहल बैत हजरत अम्मा खातून जन्नत तन्याणी तस वहाब अहल बैत में या अली मुर्तज़ा अहल बैत में या इमाम हसन बे अहल बैत में या हुसैन करीम बे अहल बैत में या मौला अली बे अहल बैत में या अहले सुन्नत वारो अब आखे करोड़े मुबारक हन तू जो अकीदो ओ अकीदो आजे को मदीने जे मीर पंहिंजे साहबन खे सेखारियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अहल बैत में इमाम हसन हुसैन बे आहिन। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी थोड़ो आवाज दीस मिशकात शरीफ जो शरहवा अश्शिअतुल लम्हात उनमें लिखी बैत से अस्त अहल बैत में लिखी अहल बैत घणा टे एकड़ा हन बेते नसब ॿिया हन बेते वलादत टिया हन बेते सुकना
बैते नसब में हजरत अब्दुल मुत्तलब हजरत हाशिम जी औलाद, बैते सुकना में मदीने जे मीर जूं घर वारियूं, ऐं बेते वलादत में सय्यदा तय्यबा ताहिरा आबिदा साजिदा कामिला आरफा राफिया मुतहरा। या सय्यदा या तय्यबा सालियानी महफिला ता प्यारा होस तरह त ता के घुरायो तस न त घणा सुता प्यान निंडन में मसरूफ छिक के कई थवे। या सय्यदा या तय्यबा सब पढ़ो। या सय्यदा या तय्यबा तुम ज़ाहिरा तो ते सलाम। अम्मा साइड थी हसनैन जी रिजल अम्मा तू ताहिरा तो ते सलाम। हसनैन जी तकलीफ जी तो के खबर सारी हुई। हसनैन जी तकलीफ जी तो के खबर सारी हुई, पर तू सब्र क्यों बाबा तू साबिरा तो ते सलाम। अहल बैत नबी सही के ॾाढा प्यारा है। सरकार फरमायो अहिब्बुल्लाह लिमा यग़दूकुम मिन निअमिही। अल्लाह सां मोहब्बत कयो जो त अल्लाह तव्हांखे पंहिंजी नेमतुनि मां खाराई। व अहिब्बूनी लिहुब्बिल्लाह फरमाए मूं सां मोहब्बत कयो जो त मां वरी अल्लाह जो महबूब आहियां। लिअन्न महबूबल महबूबि महबूबुन महबूब जो महबूब बि महबूबा। ऐं टियों व अहिब्बू अहल बैती लिहुब्बी मुझे अहल बैतन सां मोहब्बत कयो मुझे मोहब्बत जे करे। वरी ॿी रिवायत ॿुधो साईं फरमायो पंहिंजे औलाद खे टे शयूं सेखारियो। हाणे यादि कजो घणियूं शयूं ॾाढियां ॻाल्हि टे शयूं सेखारियो। हिकड़ी मुंहिंजी मोहब्बत सेखारियो पंहिंजे औलाद खे मूं मदीने जे मीर जी मोहब्बत सेखारियो। तव्हांजा बचड़ा बि छा चवण चवण जेसी जारे रब शल जारे इश्क यमाजे में सभई पढ़ायो। जेसी जारे रब शल जारे इश्क यमाजे में जॾह बीमारी मालिक मारी इश्क यमाजे में इश्क यमाजे सा कामिल ईमान अता थी दो ईमान अता थी दो सोहनी हदीस थी ये सेखारी इश्क यमां इदरीस गाए चाहो सुभान अल्लाह। इदरीस गाए शाह गुण गाए ऐ महबूब मिठा हरम में हाजिर थे हर बारी इश्क अमाजे में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अहल बैत जी मोहब्बत रखण जो इहो हरगिज़ मक़सद कोन्हे त सहाबन सां बुग़्ज़ रखिजे। अहिड़ा कुत्ता निकिरी पिया जेके मदीने जे मीर जे सहाबन खे गारियूं ॾियनि तबर्रा कनि लानतूं कनि। अल्लामा जलालुद्दीन सुयूती थोड़ो डिले घट करी आवाज़ दी। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीरे तारीखुल खुलफा में हदीस नकल कई असर नकल कयो। मौला अली शेर खुदा खां साईं फरमायो ला यज्तमि हुब्बी व बुग़्द अबी बकर व उमर फी क़ल्बि मुमिनिन
हिकड़े मोमिन जे दिल में मुझी मोहब्बत आई अबू बकर उमर जो बुग़्ज़ गड न रहंदो। अली तो चए त मूंसां मोहब्बत हूंदसि त अबू बकर सां बि हूंदसि। महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधिया पाक गली। सुभान अल्लाह सुभान अल्लाह कोन चंदा घर जो पीर चुल जो हक हक सुभान अल्लाह। चौ महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आ पाक गली। अखड़न ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान। भला तकरीर सॼी याद न थे वने हे याद कजो चइजो अखड़न ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान। अली अहले सुन्नत जो काबुआ अली हसन हुसैन जो बाबुआ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अली अहले सुन्नत जो काबुआ अली हसन हुसैन जो बाबू। अली पंजन गुलन मां एक गुल आ अली पाक सभिन जिया साम जली। सब चो महबूब मिठे जे यारन जी असां गोले लधी आ पाक गली। अखड़न ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। अहल बैतन में इमाम हसन हुसैन बई ॾाढा सरकार के प्यारा हा दिल वारा हा अंदर जा ठार हा कल्ब जा करार हा रूह जी राहत हा। मुकीम नारी जे गोठ वारो मदीने जा साईं हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे मदीने शरीफ जे शहर में तो जा ऐं मुंहिंजा नबी मस्जिद में वेठा हन। ॻाल्हि पे कंहिं नबी से जो टे ॻाल्हियूं औलाद खे सेखारियो। हिकिड़ी सेखारियो नबी जी मोहब्बत ऐं ॿी सेखारियो अहल बैतन जी मोहब्बत ऐं टियों सेखारियो क़ुरान जो इल्म। छा सेखारियो ॾाढिया ॻाल्हायो छा सेखारियो क़ुरान जो इल्म। असां वटि जे माण्हुनि वटि पैसा थींदा दुनियावी तालीम ॾींदा भली जो पर क़ुरान जे तालीम जे लाइ पुत न वरंदो। मदीने जा साईं था फरमाइन मन कर अल क़ुरान यो बंद करिस पोया दिली व अमल बिमा फीहि उल बिसवाल ताह ताजन यौमल क़ियामती दौहु असन मिन दौ शम्सी। जे को कुरान पढ़े उन ते अमल करे उन जे मां पी के क़यामत में एड़ो ताज पाराइबो जंहिंजी रोशनी सिज खां बि वधीक। सुभान अल्लाह। मशर जे मैदान वारा चवंदा मौला छाजी रोशनिया पीरा मौलविया मुफ्तिया हाजिया गौसा कुतुबा अब्दाला कलंदरा ये एतरा ताजन के छू मिलिया। अल्लाह ताला फरमाइंदो कुरान जे हाफिज आलम जो पिया हजरत अबू हुरैरा तो चवे सरकार मस्जिद में हा ओच तो पान फरमायूं उदोली लुका लुका चइबो आहे नंढड़ी उम्र वारे छोकरे खे पान फरमायूं नंढड़े खे सॾु कयो नंढड़े खे। वाह भी जवान नबी खे त इल्मी कोने भित जे पोयां बि ख़बर करे वाह भी जेके हन असीं उन्हनि खे छा चवंदा आहियूं असीं चवंदा आहियूं मुछूं पाड़ूं पटियल ऐं निरड़ गठल हक हक जंहिंजी पिननि ते हुजे कांच सिबियल
जे जे मुंह में नीमक नाहे इहो पकला भी आहे। हिननि जो हिकिड़ो अहले हदीस आहे मदीने में वेठो आहे पर हिन खे वरी मुछूं आहिनि। उन वरी चयो दादा तव्हांजे मौलवी असांखे सही न चयो आहे, इहो को अखलाक आहे? मां चयो साईं तो में त लीमक आहे न। चया मूं में आहे। मां चयो तो में आहे त तोखे कोन हूं ही उन्हनि खे हुजनि में कोन्हे। छा था चवनि? मुछूं पारूं पटियल ऐं निरड़ गठल जंहिंजी पिननि ते हुजे कांच सिबियल जे जे मुंह में नीमक नाहे इहो पक लाबी न को यारी खाए न को बारी खाए वनी बूथ पंजे में वारी पाए वनी कावई कबरियूं खाए इहो पक लाबी आहे। किताबन में लिखी विया नबी खे त बित जे पोयां बि ख़बर कान आई। अफसोस एड़ी कौम ते सुणे नबी मदीने जे शहर में हजरत अबू हुरैरा पियो चवे पाण फरमायो नढड़े खे सर कर। असां हीअं ॾिठो वरी हीअं ॾिठोसीं वरी हीअं ॾिठोसीं वरी पोते ॾिठोसीं को नढड़ो ॾिसण में न आयो। ओचितो ॿाहिरि नज़र जो कयूं साम्हूं इमाम हुसैन पियो अचे। हको हको हुसैनियत जी जलमा ओ हुसैन ॼणियो उन मां उखे जो सलाम आहे महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा खे जो सलाम आहे। तव्हां सभई पढ़ायो हाफ़िज़ छॾे लाउड खे बस हाणे तव्हां पढ़ायो त मां ॿुधां त पढ़ो था या कोन था पढ़ो। जे जी जलमा ओ हुसैन ॼणियो उन मां उखे जो सलाम आहे जो महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा खे जो सलाम बेशक अपला रोबे हद घर जे घर में ओही दिल बर न या सुभान अल्लाह साल ते ता मुलाकात कयो कुछ त निड़ी वेह बेशक अपला रोबे हद घर जे घर में जा ओही दिल पर जे जा एक सोहनो ही शरफ मिलियो उन जा एक जो सलाम आहे। हथ खड़ा महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा के जो सलाम आहे। फरमायो नढड़े के सर कर। नढड़े ते नजर जो कैसी इमाम हुसैन अचे पियो। हुकीम लाहिरी वारो जरा इमाम हुसैन ते तुझे मुझे नबी जी नजर पई। सरकार पंजू बाहूं हिय कयूं हथ मुबारक हिय करे इशारो कयूं नचड़ी उमरा आयो पंजा हथ सुने नबी जे हथन में दिनई पेरन के मदीने जे साईं जे पाक रानुन ते रखे। सरकार तुझे मुझे नबी पंजो वात मुबारक खोलियो जुबान बाहर कढी इमाम हुसैन मुस्तफा जे जुबान के इं पियो चूसे जिया खट मिठड़े के चूसबो आ कत्तल के चूसबो आ
गोया नबी पिया फरमाइन ओ हुसैन ओ मुझे दिल जा चैन ओ मुझे कल्ब जा करार ओ मुझे रूह जी राहत ओ मुझे अंदर जा उजार करबला जे मैदान में जने पानी तुझो बंद थे घबराए जान परेशान न थे जा घबराने जी जरूरत काने अज माना ने तोखे ढाओ कराए छड़ियो तुझा इन जहान में भी बेड़ा पार करबला जे मैदान में भी तुझा बेड़ा पार पर क़यामत में तू बन जा बेड़ा पार करे जन्नत में भी दे तू जन्नती जानन जो सरदार त तुझो भावे जन्नती जानन जो सरदार है वरी चेजा जे जी जलमा ओ हुसैन जणियो उनमा ओखेम जो सला इन तर्ज ते हिकड़ी बिया न हकी बन दे न तबी बन दे पहुंचा यो पाक मदीने में बीमार रोचा कुल थी दुसहित माथी दुस चा गुमदी जे तो छो देर कयो था दम निकरण खा अवल दीदार करा ए अचो रब जो नालो थरहा यो हली एकड़ो इकला कुमदीने में बीमार रहा कुल थी दुसहित माथी दुस चा कुमदीने में नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी हुसैनियत नदी उम्र खां वठी करे सरकार जी तरबियत मिले से अज यजीद जा पोइल के निकरी पिया अब यजीद चंगड़ो हो अमीरुल मोमिनीन हो अरे मां चो पी जी हर को तारीफ कंदो आ ताके यजीद जी तारीफ मुबारक ओ मुकीम डायरी वारो हथ खणी चेजो असा के इमाम हुसैन जी गुलामी मुबारक उथी भी साईं जो इस्तकबाल कयो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत हजरत साईं मुफस्सिर कुरान जिंदा